नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। तालीमुल इस्लाम जे उनवान सां अक़ाइद जो बयानु हलियो पिए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं तमामु अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम, तमामु रसूल नबी उहे मासूम हूंदा आहिनि। मासूम हुअण जो मतिलबु इहो आहे त सग़ीरा या कबीरा, नंढा या वॾा गुनाह उन्हनि खां न त ॼाणी बुझी करे थी सघनि था ऐं न ई सहवन ऐं ग़लतीअ सां थी सघनि था। कंहिं बि तरीक़े सां उन्हनि खां गुनाह सग़ीरा कबीरा नथा थी सघनि। ऐं सभई नबी सॻोरा मासूम आहिनि। नबियनि खां अलावा ॿियो को मासूम न आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह ताला मेराज अता फ़रमायो, मशहूरु आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जिस्म मुबारक सां मेराज ते तशरीफ़ फ़रमा थिया। इन लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज जिस्मानी हो। हा, इन जिस्मानी मेराज खां सवा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केतिरा दफ़ा ख़्वाब में मेराज करायो वियो ऐं उन खे मनामी मेराज चवनि था, छो त मनाम चइबो आहे ख़्वाब खे। पर फ़र्क़ु इहो आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियनि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके ख़्वाब हूंदा आहिनि उहे सचा हूंदा आहिनि, आम माण्हुनि वांगुरु कोन हूंदा आहिनि। ऐं अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़्वाब में ग़लती या ख़ता जो को शक शुबो नथो थी सघे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो मेराज जिस्मानी हो ऐं 4 या 5 मेराज उहे ख़्वाब जे सूरत में हुआ। ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिफ़ारिश ऐं शिफ़ात हासिलु थींदी। शिफ़ात छा खे चवंदा आहिनि? क़यामत जे ॾींहुं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुनहगार बंदनि जो अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं, गुनहगार बंदनि जी अल्लाह ताला जे साम्हूं सिफ़ारिश फ़रमाईंदा। यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अगरचे इहा फ़ज़ीलत अल्लाह ताला ॾेई छॾी आहे, पर पोइ बि क़यामत जो मैदान जेॾी महिल थींदो त ओॾी महिल अल्लाह ताला जे जलाल ऐं जबरूत जे अदब जे करे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर अल्लाह पाक खां सिफ़ारिश जी वरी बि इजाज़त घुरंदा ऐं पोइ अल्लाह ताला इजाज़त फ़रमाईंदो ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिफ़ारिश फ़रमाईंदा ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिफ़ारिश अल्लाह ताला क़बूल फ़रमाईंदो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ ॿिया नबी, वली, शहीद इहे बि सिफ़ारिश कंदा, पर बग़ैर इजाज़त जे को बि शख़्स सिफ़ारिश न करे सघंदो। ऐं सिफ़ारिश कहिड़नि क़िस्मनि जे गुनाहनि जे बारे में थींदी? शिरक ऐं कुफ़र खां सवा बाक़ी तमामु गुनाहनि जे माफ़ीअ जे लाइ सिफ़ारिश थी सघे थी। ऐं कबीरा गुनाह वारा जेके माण्हू हूंदा उहे सिफ़ारिश जा वधीक मुहताज हूंदा, छो त सग़ीरा जेके गुनाह आहिनि उहे त दुनिया में इबादतुनि सां माफ़ थी वञनि था। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो सहाबी, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे बारे में, सहाबी उन शख़्स खे चइबो आहे जंहिं ईमान जी हालत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं ईमान जी हालत में हुनजी वफ़ात थी। सहाबी केतिरा आहिनि? हज़ारें सहाबी आहिनि जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थी करे मुसलमान थिया ऐं पोइ इस्लाम ते ई उन्हनि जी वफ़ात थी। अहिड़े तरीक़े सां सहाबा जो मर्तबो जेको आहे उहो सहाबा जो मर्तबो बाक़ी उम्मत खां सभिनी खां मथे आहे। जेतिरा ॿिया वली, गौस, कुतुब, अबदाल जेके वॾियूं वॾियूं हस्तियूं दुनिया में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में गुज़रियूं, उनमें सभिनी खां वधीक मर्तबो सहाबा जो आहे। पाण में सहाबा में जेको आहे सो के वॾे मर्तबे वारा आहिनि, के उन्हनि खां घटि आहिनि। मसलन सभिनी खां पहिरीं मर्तबो जेको आहे उहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आहे, जेके तमामु उम्मत खां अफ़ज़ल आहिनि बिल इत्तिफ़ाक़। ऐं ॿिए नंबर ते हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला जो, जेके हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला खां अलावा बाक़ी सॼी उम्मत खां अफ़ज़ल आहिनि। टे नंबर ते हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जो, जेके यानी हज़रत अबू बकर ऐं उमर खां अलावा बाक़ी पूरी उम्मत खां अफ़ज़ल आहिनि। ऐं चौथे नंबर ते हज़रत अली रज़ी अल्लाह ताला, जेके हज़रत अबू बकर, उमर ऐं उस्मान खां अलावा बाक़ी तमामु उम्मत खां अफ़ज़ल आहिनि। ऐं इन्हनि चइनी बुज़ुर्गनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ यानी ख़लीफ़ो चइजे थो,
इन ई तरतीब सां पहिरियों ख़लीफ़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़, ॿियो हज़रत उमर, टियों जेको हज़रत उस्मान ऐं चोथों हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु। ख़लीफ़ो छाखे चइबो आहे? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुनिया मां तशरीफ़ फ़रमा थी वञण खां पोइ दीन जो कमु संभालणु ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके इंतिज़ामात कंदा हुआ उन्हनि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ाइमु मक़ाम जेको शख़्स थिए उनखे ख़लीफ़ो चइबो आहे। ऐं ख़लीफ़ो यानी क़ाइमु मक़ाम ऐं नाइब हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ तमामु मुसलमाननि जे इत्तिफ़ाक़ सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाइब मुक़ररु थिया ऐं इन ई लाइ उन्हनि खे ख़लीफ़े अव्वल चयो वञे थो। ऐं उन खां पोइ हज़रत उमर, उन खां पोइ हज़रत उस्मान, उन खां पोइ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला। ऐं इन्हनि चइनी ख़लीफ़नि खे ख़ुलफ़ाए अरबा, ख़ुलफ़ाए राशिदीन ऐं 4 यार बि चयो वञे थो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन आमीन।